वेझो ॻोठ मुबारक बुरड़ो जे प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून थी वई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। हींअर असां मौजूदु आहियूं मनहड़ो भरिसां ॻोठ मुबारक बुरड़ो में। मुबारक बुरड़ो जो जेको गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल आहे उहो काफ़ी सालनि खां ज़बून आली जो शिकार लॻो पियो आहे। हाणे अचो त हितां जे टीचरनि सां ऐं ॻोठाणनि सां ऐं साञावंद माण्हुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो वधीक छा चवणु आहिनि बिल्डिंग जे हवाले सां। स्कूल मुबारक बुरड़ो आहे, हिन में जेका बिल्डिंग आहे उहा ॾाढी डेंजरस थी वई आहे। इन जे करे ॿार नथा अची सघनि। असां टीचर्स खे बि ख़तरो आहे, ॿारनि खे बि ख़तरो आहे। हुननि जा माइट जेके ॿारनि जा आहिनि उहे चवनि था असां पंहिंजा ॿार न छॾींदासीं। इन जे करे हींअर हाज़िरी बि घटि आहे ऐं असांखे पाण ख़तरो आहे। असांजो स्कूल सफ़ा किरे थो, ॿार जेके आहिनि सो असांजो ड्रिग में अचनि ई कोन था। ॿारनि जे मथां कोड़ चापड़ किरी पिया आहिनि। ॿार छिरकी भॼी था वञनि। 2-3 आपान जे मथां किरिया आहिनि इहे, पर ॿार वणनि हेठां वेठा आहियूं, पंहिंजी ड्यूटी कयूं पिया, ॿार कोन था अचनि। असांजो स्कूल जेको आहे सो सफ़ा तबाह थी वियो आहे। असां एतिरियूं एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, असां एतिरा मेंबर मोकिलिया आहिनि, तंहिं बावजूद बि असांजे स्कूल जी का बि तामीर न थी सघी आहे। इन जे लाइ महिरबानी करे असांजे स्कूल खे तामीर कराए वञे। असांजा बचिड़ा ॾाढा ॾुखिया आहिनि। असां पाण टीचर साहिब असां ॾुखिया आहियूं। असां वणनि जे हेठां ॿारनि खे पढ़ायूं, असां ॾाढा परेशान आहियूं। महिरबानी करे असांजे स्कूल जी तामीर कराई वञे। असांजो स्कूल जेको आहे ख़तरनाक थी वियो आहे। नंढड़ा ॿार उहे डिॼनि था, नथा अचनि। उन्हनि जे मथां बिल्डिंग जी छित किरे थी। वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त असांखे पंहिंजो स्कूल नए सिर तामीर कराए ॾिने वञे। एहसान कयो असां मिसकिननि ते ऐं न्याणियूं छाणियूं दरबदर थी वियूं आहिनि। ओड़े पाड़े जूं न्याणियूं ईंदियूं आहिनि, दुआऊं कंदव साईं तव्हांखे। महिरबानी कयो, इनायत कयो असां ग़रीबनि ते। हे झुगड़ा ठाहे जो इल्मु माना चढ़े मथे, इल्मु मथे थिए। इल्मु हेठि न हुजे साईं, इल्मु मथे हुजे। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जेको आहे सो मुबारक बुरड़ो काफ़ी वक़्त खां वठी डिस्टर्ब आहे। छित जे हिसाब सां छित जा चापड़ किरनि पिया ऐं काफ़ी टीचरनि जे मथां किरिया आहिनि, ॿारनि जे मथां किरिया आहिनि। ऐं त हूंदे ॿार बि, माइट बि, पेरेंट बि कुझु जेको आहे हर माण्हू चाहे थो त मुंहिंजे बचे खे तइलीम मिले, पर स्कूल जी पोज़ीशन ॾिसी हू बि नियाणियुनि खे छॾण जे लाइ तयारु न आहिनि। त हाणे बाबा असांजी नियाणियूं वञी जेको स्कूल मां ज़ख़्मी थी वापसि घर अचनि। टीचरूं वीचारियूं उहे ॿार वणनि जे हेठां वेही गुज़ारीनि थियूं। स्कूल जी बिल्डिंग जी छित जेका आहे सा सॼी डैमेज लॻी पिया। ॿारड़ा वञी विया आहिनि, धुप ते त कोन वेही पढ़ंदा, ज़ाहिर अंदरि क्लास में आहिनि। क्लास में जेकॾहिं वेह आहिनि त मथां चापड़ किरनि ऐं ॿारड़ा बजाए पढ़ण जे ज़ख़्मी थी अची असांखे मिलनि। उन जे लाइ हर पेरेंट जेको आहे सो बसि इन ख़ौफ़ में ख़ौफ़ज़दा आहे त यार ॿारड़ा स्कूल त मोकिलियूं था, पर परियां ख़बर न आहे कहिड़ी पोज़ीशन में मोटंदो। उन जे करे मेन जेको सो असांजो पढ़ाई जो सॼो सिस्टम डिस्टर्ब। मुबारक बुरड़ो गर्ल्स हाई स्कूल आहे, इन जी बिल्डिंग सफ़ा डाउन थी वई आहे। इन जी रिपेयर लाइ असां मथियनि अमलदारनि खे बि, ऑफिसरनि खे एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि। उन खां अलावा ॻोठाणा ॿार छॾनि कोन। जीअं त तव्हां गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मुबारक बुरड़ो जे टीचरनि जा ऐं ॻोठाणनि जा, वालदेननि जा ऐं साञावंद माण्हुनि जा व्यूज़ ॿुधा। हुननि इहो चयो त हीअ बिल्डिंग जेका आहे सफ़ा ख़तरनाक थी चुकी आहे। 2 क्लासूं जेके आहिनि हुननि जी छित मुकमल गुज़िरियल धमाके सां किरी पई आहे। त उन जे हवाले सां हिननि चयो त ॿार असां मोकिलियूं त कहिड़े हिसाब सां हिन स्कूल में मोकिलियूं। जहिड़ी जाॻंदी हिकिड़ी मौत आहे। इन खे ॾिसंदे असां हिते ॿारनि खे तालीम जे लाइ नथा मोकिले सघूं। अहिड़ी तालीमी घोरी जेको ॿारनि जो सिर खणे। बाक़ी जेकॾहिं हिननि इहो मुतालबो सिंध हुकूमत खां कयो आहे त जेकॾहिं हीअ बिल्डिंग असांखे रिपेयर कराए ॾिनी वञे त पोइ असां ॿारनि खे तालीम जे लाइ स्कूल मोकिलींदासीं। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु ग़ुलाम भाटी, KTN न्यूज़ मनहड़ो।